खूबसूरत नज़र अचण लाइ हर माण्हू ख़ासि करे औरतूं पंहिंजो पाण खे संवारींदियूं रहंदियूं आहिनि। अहिड़नि मक़सदनि लाइ खेनि केतिराई भेरा ॾुखिया ऐं अजीब तरीक़ा पिणु अख़्तियार करणा पवंदा आहिनि, जिन में घणे एहतियात जी ज़रूरत हूंदी आहे। पर अमेरिका में हिकु औरत जो पंहिंजी अखियुनि खे खूबसूरत करण वारो शौक़ु एतिरो त ख़तरनाक बणिजी वियो जो हूअ अखियुनि जे नूर खां महरूम बणिजंदे बची वई आहे। अखियुनि खे खूबसूरत बणाइण लाइ मुख़्तलिफ़ रंगनि जा आई लेंस इस्तेमाल कंदड़ औरत ख़तरनाक हद ताईं बेध्यानी ऐं लापरवाही कंदे हिकु या ॿ न पर 23 लेंस पंहिंजी अखियुनि में गॾु करे वरिता, जेकी औरत जे अखियुनि जे मथे हिसे में ॼमी विया हुआ। औरत जी अहिड़ी गफ़लत संदसि सॼी उमिरि लाइ नूर जी महरूमीअ जो सबबु बणिजी सघे पई, पर डॉक्टरनि वॾे ॾुखे ऑपरेशन खां पोइ खेसि अहिड़ी महरूमीअ खां बचाए वरितो आहे। हैरानी जी ॻाल्हि इहा बि आहे त अखियुनि में 23 लेंस गॾु कंदड़ अधरोट उमिरि जी औरत खे आख़िर ताईं लेंसनि बाबति यादगीरो न रहियो ऐं हूअ अखियुनि जे सड़ण ऐं खुश्कीअ जी दांह ते इस्पताल पहुती त डॉक्टरनि खे इन्हनि लेंसनि बाबति ॼाण पई। औरत पारां इस्तेमाल कयल अक्सर कॉन्टेक्ट लेंस पंहिंजो रंग मटाए सावा बणिजी विया हुआ, जंहिं ते डॉक्टरनि बेॻणतीअ जो इज़हार कयो। इन हवाले सां माहिरनि जो चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा लेंस लॻाए राति जो सुम्ही रहण सां अखियुनि में सोडोमोनास नाले बैक्टीरिया पैदा थींदो आहे, जेको अखियुनि जे नूर जी महरूमी जो सबबु बणिजी सघे थो। घणे मुदे ताईं लेंस पाइण सां अखियुनि में इन्फेक्शन त पैदा थींदो ई आहे, पर अखियुनि ताईं ऑक्सीजन न पहुचण जे करे ॿिया बि केतिराई ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk